आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम। और ये सॼो मौला जो ज़िक्र आहे। पहिरियों साहिब शरीयत आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम, जंहिंखे अल्लाह कयो नूह नबीअल्लाह ॿेड़ी बणाए। ॿेड़ी बणाए ऐं जेके जेके हिदायत वठंदा उहे ॿेड़ीअ में सवार थींदा। माना ॿेड़ीअ में उहे सवार थींदा जिनखे हिदायत मिलंदी। ॿेड़ी ठाहे, ॿेड़ी बणाए। हाणे ॿिनि न ॿिनि ॿेड़ियुनि जो ज़िक्र कयो। हिकु पहिरियों जेको साहिब शरीयत आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम, उन ॿेड़ी जो ज़िक्र कयो। ॿियो साहिब शरीयत असांजो आका जो जहां हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि ॿियो सोणे ज़िक्र कयो ॿेड़ी जो। हाणे ॿिन्ही ॿेड़ियुनि जो ज़िक्र कयो। फ़र्क़ु छा आहे ॿिन्ही जी ॿेड़ी? अल्लाह जी आवाज़ ते चए, ऐं नूह नबी ॿेड़ी बणाए। ॿेड़ी कंहिं बंदि मक़ाम ते न ठाहे। ॿेड़ी ठाहे त अहिड़े चौराहे ते जो ईंदो वेंदो बि ॾिसे त नूह जी ॿेड़ी आहे। ईंदो वेंदो बि ॾिसे त हज़रत नूह नबी जी ॿेड़ी आहे, ताकि को क़यामत जे ॾींहुं, क़यामत वारे ॾींहुं को मतां ईअं चए त असांखे ख़बर ई न हुई त हज़रत नूह जी ॿेड़ी कहिड़ी हुई जंहिंमें असांखे सवार कयो। माना ज़िक्र पहिरियां जंहिं कयो नूह नबी कयो, ऐं बाद में जंहिं ज़िक्र कयो सोणे सरकार आका जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोणे कयो। अल्लाह हुकुम कयो तूं भी ॿेड़ी ठाहे, महबूब तूं भी ॿेड़ी ठाहे। हज़रत नूह भी ॿेड़ी बणाई, सरकार तो जहां भी ॿेड़ी बणाई। फ़र्क़ु ॿिन्ही जी ॿेड़ियुनि में हिकिड़ो फ़र्क़ु रुगो एतिरो, हज़रत नूह लकड़नि ऐं काठनि जी ॿेड़ी बणाई, मोहम्मद मुस्तफा पंहिंजे जिगर जे टुकड़नि जी ॿेड़ी बणाई। तवज्जो आहे या न? सलाह पढ़ो मोहम्मद अहले बैत। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। माना ॿेड़ी बणाई। वो हिकिड़ी बिगड़ी हुई हज़रत नूह नबी जी ज़माने में। ऐं हज़रत नूह ठाहींदो हुयो न ॿेड़ी जॾहिं ॿेड़ी बणाईंदो हो त घर वारा ई चवंदा हज़रत नूह सॼा पैसा त ॿेड़ीअ ते ख़र्च थो करे, सॼो सरमायो ॿेड़ीअ ते ख़र्च थो करे। दरिया सुका पिया आहिनि, तवजो मुंहिंजे पास हुजे। दरिया सुका पिया आहिनि, अल्लाह जो नबी ठाहे त तो ॼाण नथा नबी आहे, ईमान कोन। तवजो आहे या न? अल्लाह जे नबी ॿेड़ी ठाहे थो, चवंदा अल्लाह जे नबी सॼा पैसा त हेॾे आहियां, सरमायो सॼो हिते थो खपाए। दरिया सुका पिया आहिनि, ॿेड़ी हलंदी किथे हिनखे ख़बर नाहे। नबी आहे, चए थो अज़ाब ईंदो त ईंदो। अल्लाह जो नबी आहे, चए थो अज़ाब ईंदो त ईंदो। हज़रत नूह नबी ॿेड़ी ठाही, हिकिड़ी कुंडड़ी आई। अल्लाह जा नबी, अल्लाह जा नबी जॾहिं तूफ़ान ईंदो मूंखे बि वठी हलंदो। अल्लाह जे नबी चए हा वञ, जॾहिं तूफ़ान आयो त मां तोखे वठी हलंदुमि। जॾहिं तूफ़ान आयो तो वठी हलंदुमि। हिकु दफ़ो आई, ॿिए दफ़े आई, टे दफ़े आई, चौथे दफ़े आई। अल्लाह जा नबी तूफ़ान आयो या न? तूफ़ान आयो या न? अल्लाह जे नबी जी आवाज़ ते जॾहिं तूफ़ान आयो मां पाण ई तोखे वठंदुसि, तोखे पाण ई वठी हलंदुसि। अली जी इज़त जो कसम तॾहिं चई न तोखे पाण ई वठी हलंदुसि। तूफ़ान आयो, हज़रत नबी हज़रत नूह नबी पंहिंजे पुट खे बि सॾींदो रहियो, हली अचो गुमराह थी वेंदो। ॿेड़ीअ में ईंदो निजात वठंदो, ॿेड़ीअ में ईंदो नजात वठंदो। तवजो कजो, ॿेड़ीअ में ईंदो नजात वठंदो। जोजा खे सॼी न आयो, पुट पहाड़ ते चढ़ी। तवजो आहे या न? पुट पहाड़ ते सॾींदो रहियो, आयो कोन। अल्लाह जे नबी जॾहिं
में आयो ऐं हज़रत नूह नबी का गाल ज़हन तां लही वई। हज़रत नूह नबी सॾींदो रहियो पुट खे, हू न आयो। जॾहिं ॻाल्हि ज़हन नशीन थी त मां हिकिड़ी ॿुढड़ी खे चयो हुयो त हलंदासीं जॾहिं तूफ़ान ईंदो, मालिक इन मोमिना जी ख़ैर कजां जंहिंजो तुंहिंजे नबी ते ईमान आहे, जंहिंजो तुंहिंजे नबी ते ईमान आहे, उन मोमिना जी हिफ़ाज़त हुजे। जॾहिं भंवर खां बेड़ो पार थियो, लथो, बेड़ो लथो, रिवायत जा जुमला आहिनि, नजम अशरफ में लथो। ऐं कॾहिं हज़रत नूह नबी जॾहिं मौला जन जो नगरी इमाम अली अलैहिस्सलाम जो नगरी में जॾहिं मौला हज़रत नूह नबी जो बेड़ो लथो न, ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जेको आहे सोचनि था पिया त अल्लाह ॼाणे उन माई जो छा हाल हूंदो, उन माई जो छा हाल हूंदो जेका मुंहिंजे इंतज़ार में वेठी आहे। अचानक कुझु टाइम खां बाद में हज़रत नूह नबी जो उतां गुज़र थियो, उन मक़ाम तां गुज़र थियो, ॾिठई सभु बस्ती तबाह हुआ सवाइ उन माई जे घर जे। तारीख़ जा जुमला आहिनि, सवाइ उन माई जे। जॾहिं अल्लाह जो नबी उन औरत जे घर पहुतो, ॾिठई हूअ औरत मानी पई पचाए ऐं ॾंढड़ी खणी वेंदी। अल्लाह जा नबी अज़ाब आयो हलूं, अल्लाह जा नबी हलूं। अल्लाह जो नबी जी आवाज़ ते थी अज़ाब आयो बि सयूं वयो बि, अज़ाब आयो बि वयो बि। अल्लाह जा नबी अज़ाब आयो ऐं वयो ख़बर न पई। अल्लाह जे नबी चयो अज़ाब आयो वयो बि ख़बर न पई। चई तुंहिंजी नबूवत जो कसम अज़ाब आयो ऐं ख़बर न पई। इमाम अली अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, ओ मुंहिंजा शियो, असांजे चवण ते हलो, ज़िंदगी पंहिंजे असांजे चवण ते गुज़ारियो, क़यामत बि ईंदी का ख़बर न पवंदो, मौत जी सख़्ती ईंदी काई ख़बर न पवंदो। शर्त आहे अहल बैत अलैहिस्सलाम जे चवण ते हलणु। त अहल बैत अलैहिस्सलाम चयो न त जीअं असांजा शिया ईअं जीअं सिज जी तपश जे लाइ सिज जे रोशनी में अंदाज़ो लाईंदा हुनजा सूप केतिरो गरम आहे। मौला जी फरमाइनि था असां ताईं बि पहुचण जे लाइ शर्त आहे त असांजे शीए ताईं पहुचे, मतिलबु शीयो बि हुजे मारिफत जे दिलि में। मासूम इमाम का कंहिं पुछा कई अल्लाहुम्मा सल्ली अला कले त बबरलो में कंहिं दोस्त खिलफत की मजलिस से कंहिं पढ़ी हो त नमाज ऐं अज़ादारी जो उन मुकाहिसो कयो। मां चवां थो अगरि नमाज ऐं अज़ादारी जो को मुकाहिसो हुजे हा त सर सजदे में हुसैन इब्न अली कचाए न। तव्हां ॾिसो असांजे पहिरें इमाम खां वठी आख़िरी इमाम ताईं जेके बि आया आहिनि सजदे में, जे ॾिसो करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम, मां रिवायत पढ़ी आहे त जनाब ओन मोहम्मद ज़ालिम खे चवनि था पिया त बरकात नमाज़ पढ़ो, अल्लाह जी इबादत करो ऐं सम्झाए तव्हां असां सभु आशना। तारीख़ करबला खणी ॾिसो त शान ग़रीबा में जॾहिं लुट पइजी वई, मां मसाल नथो पढ़ां, हिकिड़ो जुमिलो ज़हन में अची वियो त करबला जे मैदान में पाणी कोन्हे को, मुसला कोन्हनि के, लेकिन साईं सकीना सलामुल्लाह अलैहा काठी खणी ज़मीन ते मुसला बनाए करे चई बाबा हलिया नमाज जो टाइम थी वियो। मौला फरमाए थो हुसैन या त नमाज खे न छॾ, अज़ादार आहे त नमाज खे न छॾ। हर अमल उनजो तॾहिं क़बूल आहे जॾहिं नमाज क़बूल आहे। जंहिंजी नमाज क़बूल न जो हर अमल क़बूल, जंहिंजी नमाज क़बूल न कोई अमल क़बूल न। तवज्जो आहे अल्लाह ने सवाब पढ़ो मोहम्मद रो है। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम नबी अंबिया जन फरमाइनि था आलम उम्मती मिन बाद अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम, तवज्जो कजो मुझे पास है। नबी अंबिया जन फरमाइनि था तारीख़ में कोई भी मसलो अचेव, कोई भी मसलो अचेव, जंग जो मैदान हुजे, इल्म जो मैदान हुजे, हिल्म जो मैदान हुजे, तक़वा जो मैदान हुजे, किथे भी कंहिं शइ में भी ज़रूरत पएव त अली जो दरवाज़ो वठिजो, अली जो दर छॾींदो, गुमराह थी वेंदो, ज़लील थी वेंदो। अली मुर्तज़ा सलूनी क़ब्ल अन तफ़्क़िदूनी जी सदा ॾिनी। मौला जन जॾहिं इहा सदा ॾिनी न, इमाम हसन मुश्तबा खां कंहिं पुछा कई मौला तव्हांजो बाबा सदा ॾिनी आहे सलूनी क़ब्ल अन तफ़्क़िदूनी जी, छा वाकई इमाम अलैहिस्सलाम ज़मीन खां वधीक आसमान जा रस्ता ॼाणींदो आहे? इमाम
मुझे बाबा जे इल्म ते शक न कर, मुझे बाबा जे इल्म ते शक न कर। भला इहो इल्म किथों मिलियो? मौला इमाम हसन मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया था इहो इल्म नबी जे लुआब मां मिलियो आहे। नबी जे लुआब जे इन लुआब जी तासीर एतिरी आहे जो अली मुर्तज़ा जहिड़ी हस्ती सलूनी सलूनी जी दावा थी करे पई। तवजो कजो, चई मौला पोइ भला ॾसो वाकई इमाम अली जो एतिरो इल्म? मौला जन फरमाइनि था तूं बाबा जे इल्म ते शक थो करे, मां हसन मुस्तफा तुंहिंजे सवालनि जा जवाब ॾियां। असांजा नंढड़ा ॿार बि तुंहिंजे सवालनि जा जवाब, तवजो आहे न, असांजा नंढड़ा ॿार बि तुंहिंजे सवालनि जो जवाब ॾींदा। मौला जन फरमाइनि था सवालनि जा जवाब ॾींदो? इमाम अलैहिस्सलाम जो हा तव्हां सवाल कयो मां जवाब ॾींदुसि। अली जो कसम जॾहिं हुन बंदे ख़ुदा पुछा कई भला ॿुधायो त सयूं जंहिं खची जे हेठां वेठा हुन में ख़ारसूं केतिरियूं आहिनि? जंहिं खची, तवजो कजो, जंहिं खची जे हेठां वेठा हो हुन में ख़ारसूं घणियूं? हाणे इमाम हसन मुस्तफा अलैहिस्सलाम ने हेॾे ॾिठो न हेॾे ॾिठई न हेॾे न होॾे। मौला जन फरमाइनि था 3313 ख़ारसूं, 3313। इमाम अलैहिस्सलाम जॾहिं ॿुधायो हुन शख्स पंहिंजे सिपाही खे चयो वञी लाहे इहे ख़ारसूं लाहे त ख़बर पए हिन में घणियूं ख़ारसूं आहिनि। जॾहिं लथियूं हुन घणियूं 3313 हुयूं, लेकिन हुन हिकु खाधी खाइण खां बाद में चए थो त मौला ही त 3312 हुयूं, तव्हां चयो 3313। मौला जन फरमाइनि था मशरिक मग़रिब थी सघे थी, हसन मुस्तफा जे कलाम में कोई फ़र्क़ न ईंदो। ज़मीन और आसमान थी सघे थी, लेकिन हसन मुस्तफा जे कलाम में फ़र्क़ न ईंदो। असांजो इल्म उहो आहे जेको नाने मोहम्मद खां मिलियो आहे। तवजो आहे, असांजो इल्म उहो जेको नाने खां मिलियो आहे। मौला जन फरमाइनि था 3313 हो चए थो मौला 3312 हुयूं। हाणे हुन हिकु खाधी, इमाम जन फरमाइनि था तूं पाण ॿुधाईंदे या ख़ारक ॿुधाए। हाणे जॾहिं हुन चयो त ख़ारक, इमाम जन फरमाइनि था ख़ारक ॿुधाए। हू चए थो मौला भला पोइ ॾसो त सही न ॾिठव न ॻणियव, न ॾिठव न ॻणियव, लेकिन ख़बर कीअं पई हिननि जी तादाद 3313? इमाम जन फरमाइनि था बंदे ख़ुदा तुंहिंजे हथ में आङुरियूं घणियूं? चए थो मौला 5। इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था पोइ ॿुध, जे तुंहिंजे हथ में आङुरियूं 5 न ॻणियई न ॾिठई, चई मौला इहो हथ मुंहिंजे अॻियो आहे, इन हथ में जेके आङुरियूं आहिनि उहे मुंहिंजे साम्हूं आहिनि। इमाम जन फरमाइनि था काइनात जो ज़र्रो ज़र्रो असांजे अॻियो आहे, काइनात जो ज़र्रो ज़र्रो असांजे अॻियो आहे। काइनात न हुई असांजो वजूद हुयो। सभ खां पहिरियों अल्लाह असांजे नाने जो नूर ख़लक़ कयो, मोहम्मद जो नूर ख़लक़ कयो। तवजो आहे, जॾहिं का शइ न हुई अहल बैत अलैहिस्सलाम कयो। हाणे मौला जो इल्म केतिरो आहे? इल्म ॾिसो मौला जो हर हिकु जंहिं में दावा कई छो त अल्लाह चवंदो वतो इज़्ज़ो मंतशा वतो ज़िल्लो मंतशा, इज़्ज़त भी मां ॾियां ज़िल्लत भी मां ॾियां। जेको मुंहिंजे बणायल जी मुखालिफ़त कंदो मां हुनखे ज़लील बणाईंदुसि। तवजो आहे या न? जेको मुंहिंजे बणायल जी मुखालिफ़त कंदो मां हुनखे ज़लील बणाईंदुसि। कंहिं चयो त मूंखे बि इल्म आहे, कंहिं चयो मूंखे बि इल्म आहे। कायनात जे मौला जो हिकिड़ो अजीब फ़ैसिलो आहे। मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो अजीब फ़ैसिलो आहे। हिकिड़ो हो सरदार, हिकिड़ो हो ग़ुलाम। आया ख़लीफ़े वटि चवण लॻा त ॿई चवनि पिया सरदार माया, हू चए पियो सरदार माया, हू चए पियो सरदार माया। हाणे जंहिं महिल चई न हू चए सरदार मां, हू चए सरदार मां। हाणे हू परेशान थी करे चए थो भला हिननि ॿिन्ही जी मुंडी लाहे छॾियो। दरबार में हो कंबर जॾहिं ॿुधो त हिन ॿिन्ही जी मुंडी, चई तव्हां परेशान न थियो, अचो त वारिस क़ुरान खां पुछो था हिन मसइले जो हल। अचो त वारिस नबी खां पुछो हिन मसइले जो हल। अली जी इज़्ज़त जो कसम, सलवात पढ़ो मोहम्मद वाले बैत अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अचो त सरदार जे वसी को पुछा कयो हिन मसइले जो हल। मौला ही चवनि था त ही चए थो मां सरदार, हू चए थो मां सरदार। मौला गुलाम जी ख़बर नथी पवे, ख़बर कीअं पवे? तवजो आहे या न? मौला गुलाम जी ख़बर नथी पवे। इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था परेशान न थी, कायनात खे परेशानी ईंदी आहे अली जे दरवाज़े ते ईंदा। परेशान न थी,
कंबर इन जे अखियुनि ते पटियूं ॿधी, ॿिन्ही जे अखियुनि ते पटियूं। मौला जन फरमाइनि था कंबर जी मौला, कंबर तलवार खणी गुलाम खे हण ऐं उनखे क़त्ल कर। अली जी इज़्ज़त जो कसम हुयो जेको गुलाम छो त चोर खे चोरी खुखंदी आहे, चोर खे चोरी खुखंदी आहे। मौला जन फरमाइनि था गुलाम खे क़त्ल कर। गुलाम परे थी वियो ऐं चवण लॻो मौला मां गुलाम आहियां, हू सरदार आहे। मौला जन फरमाइनि था न मञे हथ क़त्ल थे हां। जॾहिं कंबर तलवार खई हू पोइ ते हटियो। हिन पुछा कई, ख़लीफ़े पुछा कई, या अली फैसलो तो कयो पर कमाल कई, या अली अगर तू न हुजे हां मां हलाक थी वञा हां। मां चवंदो हां जिन दीन क़दीर खां वतो उहे पार थी विया, जिन क़दीर खां न वतो उहे ख़्वार थी विया। इन अहल बैत अलैहिस्सलाम खे न सुञातो त अहल बैत जी उम्मत एतिरो त कंहिं पंहिंजे जे लाश खे बि न वेंदो आहे जेतिरो तव्हां असां हुसैन मौला जे ग़रीबनि खे था रोअण वारो अज़दारनि मज़लूम करबला कलमा पढ़ियो न त जनाब मुस्लिम बिन अकील शहीद थी वियो। मां तव्हां खां थो पुछां कंहिंजी का यतीम धीउ हुजे, उन यतीम धीअ सां केतिरी शफ़क़त कंदा आहियो। हर को चवंदो आहे कचरी परेशान न थी जा, अॼु खां बाद तुंहिंजो बाबो मां शबीर मौला खे जॾहिं ख़बर पई न